एहसान तो आदम अलैहिस्सलाम पांजे कौम खे ॾिनो, नूह नबी पांजे कौम खे ॾिनी, इब्राहिम खलीलुल्लाह पांजे कौम खे अता फरमाई, हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पांजे कौम खे अता फरमाई, हजरत याकूब अलैहिस्सलाम पांजे कौम खे ॾिनी, हजरत मूसा ईसा अलैहिस्सलाम पांजे पांजे कौम ॾे आया। असांजो नबी बि असां ॾे आयो, को एहसान कहिड़ो आहे? ॿियनि ॾे नबी आया, असां ॾे सफ़ीह रसूला। मां अल्लाह मोमिननि ते एहसान कयो जो तव्हांखे रसूल ॾिनो आहे। असीं था चऊं मुंहिंजा मोला हिकिड़े मिंट जे लाइ सम्झाए कीअं एहसान आहे। ॿियनि ॾे बि रसूल आया, असां ॾे बि आयो, थोरो वरी छाजो? ॿियनि खे बि कुर्सियूं मिलियूं, मूंखे बि मिली, थोरो छाजो? ॿियनि खे बि रसूल मिलिया, असांखे बि मिलियो, थोरो छाजो? अल्लाह ताला फरमाए तो समझण जी कोशिश कर, थोरो आहे या अल्लाह तू ही समझा। अल्लाह ताला फरमाए थोरो उन्हीं के चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे, ममताज़ हुजे, बराबर मां ॿियनि खे नबी ॾिना, पर को दिह जो नबी, को तालके जो नबी, को ज़िले जो नबी, को ॻोठ जो नबी, ऐं वो ऐसी ताईं नबी हो जेसी ताईं दुनिया में मौजूद हो। पर ऐं मोमिनो मूं तव्हां ते थोरो कयो, मूं तव्हांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेको नबियनि जो बि नबी आहे, जेको ज़िले जो नाहे, दिह जो नाहे, तालके जो नाहे। अल्लाह ताला फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ आमना जलाल मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू तो के सभनी जहाननि जे लाइ रहमत बढ़ाए मोकिलियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿियनि नबियनि जी नबूवत उन जे हयातीअ ताईं हुई, मुंहिंजे मुहम्मद करीम जी नबूवत क़यामत ताईं आहे। हाणे आओ सम्झा थो वदीन जा मुस्लमानो, तव्हां सम्झी विया हूंदा त वाकई अल्लाह ताला असां ते एहसान कयो जो असांखे अहिड़ो नबी अता फरमाई जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी दुआऊं घुरंदा हुया। चओ सुभान अल्लाह। असांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो असां में अचणु, असांजे जिन्स में अचण जो थोरो आहे। इन्ही बारे में अर्ज़ कया। तव्हां चवंदो भला असांजे जिन्स में आया आहियो, असां ते थोरो कीअं आहे? सवली ॻाल्हि आहे, ऐं बिल्कुलु आसान करे तव्हांखे सम्झायां। अदा क़ुरान शरीफ़ जी आयत मां पढ़ां, तर्जुमो कयां, उन खां पोइ तव्हां फ़ैसिलो कजो। अल्लाह ताला फरमाए थो वलौ नशा लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून। रब्बुल आलमीन फरमाए थो मां रब ताक़त वारो आहियां, जेकॾहिं मां चाहियां, वलौ नशा, जेकॾहिं असीं चाहियूं, लजअलना मिनकुम, त तव्हां इंसाननि मां करे सघां थो, मलाइकतन, मलाइकनि खे, फिल अर्द यखलुफून, जेके ज़मीननि जे अंदरि तव्हां वटि ख़लीफ़ा थी अचनि, नुमाइंदा थी अचनि। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात चाहे थो, मां रब्बुल आलमीन ताक़त वारो आहियां जो तव्हां इंसाननि जे बजाए, अवां वटि रसूलनि खे, नबियनि खे बजाए इंसाननि ऐं माण्हुनि जे मलाइक बणाए मोकिलिया हा, त मलाइक बणाए तव्हांजे हिदायत जे लाइ मोकिले सघां थो। पर जिन्स हमेशा जिन्स मां फ़ाइदो वठंदी आहे, ॿी जिन्स मां फ़ाइदो कोन वठंदी आहे। अगरि असांजे मलाइक अचनि हा, कतई असां मलाइकनि मां फ़ाइदो कोन वठूं हा। अल्लाह ताला फरमायो, ए आमना जा लाल, तूं हिन इंसाननि वारो रंग वठी इंसाननि जे जिन्स में वेही उनखे मां अल्लाह पाक जो पैगाम समझा। तुंहिंजी उहा ज़ात बाबरकात आहे जो तुंहिंजे हक़ीक़त खे अगरि खोलियो वञे
त तोखे केरु ॾिसी कोन सघंदो, पर मां अल्लाह पाक तो मुहम्मद अरबीअ खे इंसानी पर्दे में ढके इंसाननि जे हिदायत लाइ मोकिलियो आहे त जे इंसान तो मां फैज़ ऐं फ़ाइदो वठनि। तव्हां ॿुधो हूंदो मौलाना जलालुद्दीन रूमी, असांजे सिंध में भिटाई साहब, रूम में वरी जलालुद्दीन रूमी वॾो आशिक़े रसूल आहे। उनखे तूं बरेलवी नथो चई सघीं, उनखे तूं देवबंदी नथो चई सघीं, उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼोके ज़माने जे मौलवियुनि सां कंहिंसां भेंट नथो ॾेई सघीं। ही उहा ज़ात आहे, उहा शख़्सियत आहे जो आलम इस्लाम जे तमाम उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त अल्लाह वारो सालिह नेक आलिम बानो आलिम हो। वो फरमाए थो अहमदर बकुशायदा पर्रे जलील ता अबद मदहोश मादे जिब्राईल। जलालुद्दीन रूमी चयो त रसूलुल्लाह जे मथां अल्लाह साईं पर्दा ढकिया हा, पर्दा, हिकु पर्दो, ॿियो पर्दो, टियों पर्दो, चौथो पर्दो। अगर मुंहिंजो नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजो हिकिड़ो पर्दो खोले जिब्रील खे दीदार कराए हा त ख़ुदा जो कसम आहे उहो जिब्रील अमीन होश में ई न अचे हा, क़यामत ताईं बेहोश पियो हुजे हा। सुभान अल्लाह, दिल खोले चओ, केॾी वॾी ॻाल्हि करे छॾे। अहमदर बकुशायदा पर्रे जलील ता अबद मदहोश मांदे जिब्राईल। मुंहिंजा दोस्त जेको जिब्रील बार बार ईंदो आहे, ख़िदमत में ईंदो आहे, हाज़िरी ॾींदो आहे, उहो जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जी असली हक़ीक़त ॾिसे हा त मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे उहो बि ॾिसी कोन सघे हा। ॾिसण खां पोइ बेहोश पियो हुजे हा, अहिड़ो त बेहोश पियो हुजे हा जो क़यामत ताईं होश में न अचे हा। बदीन जा मुस्लमान मूंखे ॿुधा तुंहिंजी ताक़त जिब्रील खां मथे आ जा। ॾाढे छो था ॻाल्हायो? भला थकाओ त खणी हथ कढां, मां त ॾाढो थको आहियां, ॾाढो थको आहियां। तव्हां भली न थकिजो, पर आउं ॾाढो थको आहियां। आउं बहाना पियो ॻोल्हियां त मिड़ई तव्हां सुस्ती कयो त लथो हलियो वञा सॼी राति। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं चयो, मूसा जी साईं, हिकिड़ो मुंहिंजो यार कावड़जी वियो आहे, उहो त परचाए ॾे। साईं तुंहिंजो यार वरी तोखां कावड़जी वियो आहे? अल्लाह साईं फरमाता हा मुंहिंजो यार आहे, कावड़जी वियो आहे, तूं खणी परचाए ॾे। साईं किथे आहे? ओ फलाणी ॾंड ते मच्छू था मलाह मीर बहर मारनि, उन्हनि जा ढगा, घोड़ा, गॾ, खच्चर जॾो ॾिठो आहे। हज़रत मूसा अला नबी अलैहिस्सलाम उते वञी ॾिसे तो मलाह वीचारा ॼारा हयो मच्छू पिया मारनि, 30-35 के गॾनि खे, घोड़ानि खे उनजो माल बीठो आहे। उहो फ़क़ीर हिकिड़ो मथे उघाड़ो, पेरे उघाड़ो, फाटलड़ा कपिड़ा, भॼाए भॼाए चारींदो ते कमल हेॾे भॼे को हेॾे भॼे। परे खां जीअं जो मूसा अलैहिस्सलाम ते नज़र पियसि, उन दरवेश जी अल्लाह जे नबी के चवण लॻो, ओ सोहणा मूसा जंहिं कम सां आयो आहे मूंखे उन जी ख़बर आहे, वेह त मां हिन मज़ूरी मां वांदो थियां। मूसा अलैहिस्सलाम वेही रहियो, अल्लाह जो यार परचाइण आयो, सारो ॾिहाड़ो ख़ुदा जे नबी मुंहिंजा दोस्तो इंतज़ार फरमायो आहे। जंहिं महिल शाम थी
तो बीर बरण पंहिंजा खड़िया माल सामान ठाहे उठन घोड़न ते रखिया। फकीर के जो फकीर तो मजदूरी कई असांजो हे तो माल चारियो हे नंढड़ी कुरड़ी समझो था मच्छी इहा तुंहिंजी मजदूरी आ खड़ी वञी रात खाए जा वरी सुभाणे अचिजा। हाज़ुर बाबा उहा मच्छी खई आई हू पंहिंजे घर रवाना थिया। मूसा के चई मूसा सॼो ॾींहुं मेहनत मजदूरी कई तम हली आ त हे ॿोड़ चाढ़े मानी मां बि खावां तोखे बि खारायां पोइ त हाली हवाली थियमि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी पंहिंजे घर आयो। वाह कुरड़ी जेका नंढड़ी मच्छी सां रखी खच ते मूसा अलैहिस्सलाम खे चई 2 मिंट वेह ऐं का काठड़ी खणा का कुनड़ी खणा का बाहिड़ी ॿाहिरां त पचायूं। फ़कीर वियो काठियूं खणण अचे जो सिरण उहा कुरड़ी खई हली। जमल कुरड़ी खजी वई तमल मूसा अलैहिस्सलाम रे निहारे चवण लॻो मूसा ही परचण जा पार आहिनि। मूसा तोखे मोकिलियो अथई त यार परचाए ॾे हे परचण जा पार आहिनि। सॼो ॾींहुं महिनत कई थम मिली आ कुरड़ी उहा बि खणाए छॾियईं वरी तोखे मोकिलियो अथई त यार परचाए ॾे हे परचण जा पार आहिनि। अब हाणे मूं पोड़े के 12:30 खां पोइ टाइम हुजण हे परचण जा पार आहिनि। अभी पाण सोचो खणी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पर्दा ढकाया। यो मां पंहिंजे तरफ़ कोन थो चवां तो थी सके तो को मौलवी नाराज थी पवे जन जे नाराज थियण जी परवाह कान हूंदी आहे। मौलवी ॾाढो ॾुखियो आहे। असांजो उस्ताद सही चवंदो हो बाबा मौलवी मुस्लमान थे ॼण हाथी हिलाल थियो। समझो था ना मौलवी रुगो मुसलमान थी पवे न त हाथी हिलाल थी थो यानी न को हाथी हिलाल थे न को ये कदरदान हर गाल में कीड़ा क्या जेका मुफ्ती साहब और ये चारवा जेके आयो सादा मुसलमान से बुद्धि सुभान अल्लाह कदो दिल ठारियो घर हलिया ॾींदो ये न मौलवी चवंदो न कहिड़े किताब में कहिड़े सिफ़े ते आहे कहिड़े जिल्द में आहे कीअं ऐं मुंहिंजा दोस्त हुयो कीअं कीअं रहिजी वेंदो ऐं वञी मदीने पहुचंदो। तंहिंजे करे मौलवी साहबनि जे लाइ बि कुझु सामान खणी आयो आहियां उहो बि तव्हांखे पेश कयां हवालो पेश कयां मतां एतिराज़ कनि त मुफ्ती थो चवे त नबी ते पर्दा हा किथे आहे ॿुधो। अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे त नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन जे लाइ साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि। नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि। हाणे जंहिंखे अल्लाह चवे असांजी अम्मा उहा अम्मा आयशा सिद्दीका चओ सुभान अल्लाह। अब आने को सिगरेट तो बंद करा। रेशमी कपड़े में बुखारी शरीफ जी हदीस आहे रेशमी कपड़े में हिकड़ी सूरत खणी मूंखे ॾेखारी कि या मुहम्मद अल्लाह मूंखे मोकिलियो आहे हीअ औरत तुंहिंजी दुनिया में भी कुआर आहे जन्नत में भी कुआर हूंदी दुनिया में भी तुंहिंजी ज़ाल आहे आख़िरत में भी तोसां निकाह में हूंदी। मां जिब्रील अमीन खां पुछो जिब्रील हिन जो नालो छा आहे
हजरत जिब्रील अमीन जो या रसूल अल्लाह है ना जो नालो आहे आशा ओ जिब्रील आका जी धिया हजरत जिब्रील अमीन जो या रसूल अल्लाह या धिया हजरत अबू बकर सिद्दीक जी वाह सिद्दीक तो ता कुर्बान वञा मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु दिल खोले तो बेचो रदियल्लाहु ताला अन्हु रदियल्लाहु ताला अन्हु यार की खातर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला सुभान अल्लाह ॾाढे चओ दिल खोले चओ यार की खातिर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंजिल इश्क का है वो रहबर रदियल्लाहु ताला अन्हु मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु खुदा जो कसम जो मर्तबो मकाम सोने सिद्दीक के रसूलुल्लाह के सदके मिलो सो कहीं के को न मिलो उन जी न्याणी आ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में थी अचे दस्तूर आ न तक जेका बालिग औरत हुंदी आ बालिग वा पाण चवंदी आ त मूंखे फलाणो क़बूल आ ऐं वरी नाबालिग जेका हुंदी आ उन जे तरफ़ खां वालिदैन खां पुछो वेंदो आ तूं पंहिंजी नाबालिग न्याणीअ जे लाइ फलाणे सां शादी करणु चाहीं थो चवे हा त निकाह थी वियो जमल सिद्दीक अकबर खां पुछाऊं सिद्दीक आशा जे लाइ तोखे मोहम्मद करीम घोट क़बूल आ चओ न सुभान अल्लाह अबू बकर तोखे आशा जे लाइ मोहम्मद छो त आशा उन टाइम नाबालिग आ यो घोट कबूल थी सिद्दीक छा थो चवे परवाने के लिए शमा बुलबुल को फूल बसे